नमस्कार, आवां है मोहम्मद उमर। शामिल करें था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमन जी बेवरसी में शिरकत लाए नौशर फिरोज़ मां काफ़िलो सहाफ़ती यूनियन के सदर यूनिस राजपर और आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल के सूबाई चेयरमैन एम ज़फ़र तगड़, राणा अब्दुल सत्तार, ज़मीर लुन, बशीर उमरानी, अमजद सेतो, कामरान सेतो, मुला बख्श मशहूरी, खादिम सियाल, मुश्ताक मरी, माजिद अली तगड़ और बियन जी अगवानी में मेहरापुर पहुंचो। तकरीब की खिताब कंदे गुस्ताख कलामी न कया न कभी, उभरंदड़ सिज जी सलामी न कया न कभी, सिंध ता अमड़ असांजी गैरन जी गुलामी न कया न कभी। अॼु सिंध जे बहादुर बेबाक हक़ ऐं सच जे तलब लोक सां मसइलनि खे उजागर कंदड़ हर दाग ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ जिहाद कंदड़ शहीद अज़ीज़ मेमन जी अॼु वरसी आहे, पर अफ़सोस साल गुज़री आहे, क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। पहिरीं बार किथे बि पाण खे सभु गॾिजा आयोजन कयो हो त शहीद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं पाण सुख ऐं चैन सां न वेंदासीं। नोटिस कोन वरितो। सभिनी इहो महसूस करायो त अज़ीज़ शायदि पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ हुयो ऐं या मां हर फोरम ते ॻाल्हि कंदो आहियां त अज़ीज़ कंहिं बि पार्टी में हुयो ई कोन। ऐं जेकॾहिं अज़ीज़ सम्झे हा त बिलावल भुट्टो क़ातिल आहे त उहो मुतालबो इहो साम्हूं रखे हा त बिलावल भुट्टे खे गिरफ़्तार कयो, पर अज़ीज़ उन खां ई मुतालबो कयो त पीपुल्स पार्टी में जेके ब्लैक शीप आहिनि। वधीक खबरुनि अपडेट्स के लिए ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन TV।